असां हिते मौजूदु आहियूं ॻोठ सब्ज़ली खान बुरई कोस्तान सतबांगे 4 जुंगशाई में। असांजे ॻोठाणनि जो छा चवणु आहे? ॻोठ में को यूसी को चेयरमैन जेके नुमाइंदा आहिनि हू इन ॻोठ खे ध्यानु कोन था ॾियनि। चूंडियल नुमाइंदा अची ॾिसनि हिते केतिरो कचिरो पियो आहे, केतिरो बीमारियूं हिते थी सघनि थियूं, नंढा ॿार आहिनि, नंढा मासूम ॿार हलनि फिरनि पिया। जीअं त नाज़रीन असां हिन ॻोठ में सर्वे करे रहिया आहियूं। इन ॻोठ जे हवाले सां ॾिसो त हे साम्हूं तव्हांखे गंदगी जा ऐं किचिरे जा तमामु वॾा वॾा ढेर नज़र अची रहिया आहिनि। ऐं हिते जेको आहे सो अञा अॻिते हलंदासीं त काफ़ी सारा तव्हांखे गली गटियुनि में बि जेको आहे सो इहा किचिरो ऐं तंहिंखां पोइ गटर नाला इहे हर शइ तव्हांखे नज़र अची रहिया आहिनि। ऐं हुन सां गॾोगॾु हिन माण्हुनि जो ॻोठाणनि जो चवणु इहा आहे त बाबा हिन बीमारियुनि जे वजह खां असांजा नंढा नंढा ॿार जेको आहे सो मुख़्तलिफ़ बीमारियुनि में जीअं त जहिड़ो तोड़े मलेरिया। जीअं त ॿुधाईंदो हलां त जिते असीं बीठा आहियूं इहो ॻोठ हिकिड़ो तारीख़ी ॻोठ आहे ऐं हिते तक़रीबन 2,500 माण्हुनि जी आबादी आहे सिर्फ़ु हिन ॻोठ में, जंहिंमें मुख़्तलिफ़ पाड़ा रहनि था, जंहिंमें मीरबर, जंहिंमें मशहूरी, जंहिंमें ख़ासकेली आहिनि, जंहिंमें मक्सी आहिनि, बरोच आहिनि, पालारी आहिनि ऐं बिरोई बिरादरी तमामु वॾे अक्सरियत सां हिते रहे थी। पर हिते हिन ॻोठ में हर पाड़े में हिन क़िस्म जा जेके ढेर मौजूदु आहिनि। तव्हां जिते जिते वेंदा गलियुनि घिटियुनि में किचिरो पियो आहे। हिते 5 सालनि खां वठी को बि चेयरमैन या को बि नुमाइंदो हिन किचिरे जो बंदोबस्तु डंपिंग जो बंदोबस्तु कोन करे सघियो आहे। जेके बि वॾा अमलदार आहिनि ऐं जेके बि असांखे हीअ अर्ज़ु ॿुधनि था त असांजी अर्ज़ु इहा आहे त हीअ किचिरो केतिरे अरसे खां असां वटि माना आज़ार बणिजी वियो असांजे लाइ। असां ॻोठ सब्ज़ली बुरई जा रहाकू आहियूं। असांजे ॻोठ में किचिरे एॾो आज़ार करे छॾियो आहे। हींअर कोरोना वायरस जी बीमारी हले पई, जंहिंमें गटर नालियूं सभु पलटी पिया आहिनि, नवां नालियूं ठाहिनि, उन नालियुनि ते को बि माना बंदोबस्तु कोन्हे, उहो पाणी सॼो गटर में पलटी वियो आहे। वटि माना जेको आहे सो को सफ़ाई न आहे। ॻोठ में गंदगी, मच्छर, ॿियो एॾा जे करे माना बीमारियूं जेके आहिनि से वधी विया आहिनि। लेकिन हुकूमत असांखे ज़हर पीआरे छॾे त असीं माना जेको ख़तमु थी वञूं। बीमारी 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 बीमारी। हितां जे चूंडियल नुमाइंदो काउंसलर मोहम्मद ज़मान खां वीचार वरितासीं। पंहिंजो काउंसलर ज़मान बुरई कोस्तान सतबांगे 4। जीअं त सभु जॻहियुनि ते गंद किचिरो असां ॾिसूं पिया लॻो पिया, उनजे हवाले सां तव्हां छा चवंदा? उन हवाले सां हींअर हर माण्हू परेशान आहे, केॾांहुं वञे। 2-3 महीना थी विया आहिनि, इहे महीनो थी वियो मुसलसिल। ऐं सम्झा त करोना जे हवाले सां माण्हू डप में को लिक छुप में घरां निकिरी जेको सो इहो किचिरो ॿाहिरि उछले थो, सो ढेर थी वियो आहे। तव्हां ॾिसी सघो था हीउ कचिरो काफ़ी सालनि खां पियो आहे। हिते किचिरो सदियुनि खां हिते पियल आहे। हिन किचिरे जे लाइ हिननि खे असां काफ़ी दफ़ा चयो आहे। हीउ मेन जेको आहे गली वञे थो गटर नाले जो, गटर नालो हिन गली में सॼे ॻोठ जो हिते जमा थियल आहे। ख़ुदारा असां मिसकिननि जो बि कुझु सहार लो। असांखे हिते मच्छर ऐं गंदगी जो घणो मतिलबु तकलीफ़ आहे। जीअं त नुमाइंदा हिते माना वोट वठी उन खां पोइ 5 साल खां पोइ माना सारे कोन लहंदा आहिनि। पुख़्ता में हली वेंदा तमामु अमलदारनि खे अर्ज़ु था करियूं। असांजे इहो पुराणो ॻोठ आहे, ॻोठ सब्ज़ली खान बुरई। क़दीमी सालनि खां वठी हिते रहाकू आहियूं। कई सालनि खां वठी असां ई गंदगियुनि में गुज़ारे तंग थी चुका आहियूं। असांजा ॿार बचा मलेरिया जी बीमारियुनि मां, गटर जे पाणियुनि मां तमामु बीमारी जी सहिकी हिकिड़ो बेरोज़गारी ॿी बीमारियूं केॾांहुं वञूं। कुझु महिरबानी करे असांखे गंदगी खणायो, ई गटरूं साफ़ु करायो हुकूमत खे। ऐं असां ज़िले जे अमलदारनि खे सभिनी खे अर्ज़ु था करियूं, महिरबानी करे कुझु असांजे लाइ बहितर करियो। असां ज़िंदगी भर जीअं शिराज़ी जीअं भुट्टो जा नारा हणी तंग थी चुका आहियूं। असांखे का शइ हिते न मिलियो आहे। असां जवान अॼु ताईं असांजा ॾाढियूं इच्छा थी वियो आहे। अॼु ताईं असांजा बच्चा बेरोज़गारी में गुज़ारे असां तमामु ज़िंदगी मुख़लिस थी चुको आहे। महिरबानी करे हीअ गटर, हीअ रस्ता, हीअ गंदगी क्लियर कराए ॾियो असांजी महिरबानी। कोरोना वायरस जे ॻोठ सब्ज़ली खान बुरई सतबांगे 4 कोस्तान जे माण्हुनि जो चवणी इहा आहे त असांजे काफ़ी क़दीमी ॻोठ आहिनि। क़दीमी ॻोठ जे अंदरि जेको आहे सो काफ़ी वक़्त खां वठी हिते किचिरो असांजे ॻोठ में आहे। हिन किचिरे जे करे काफ़ी जेको आहे सो माना बीमारियूं फैलिजी चुका आहिनि। मलेरिया जेतोणीकि जेको आहे सो ॿिया बीमारियूं असांजे ॿारनि खे जेको आहे असां बीमारी जो करियूं या पेट जो करियूं उहे तमामु परेशान लॻा पिया आहिनि। ऐं हिननि जो चवणी इहा बि आहे त हिते जे वस वारनि असांजी का बि सार न लधी आहे। कैमरामैन सां गॾु
मीर सदाम, सोच टीवी, जंगशाही। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.